ॻाल्हि इन खां अॻु में हले पई जीअं रस्मनि जी ॻाल्हि कई हिननि त अॼु खां 15 साल अॻु में हिकिड़ो पाकिस्तान टेलीविजन जो ड्रामो हुयो हथें गुल मेहंदी उन में जेको आहे तव्हां एक्टिंग कई हिकिड़ो उहो माण्हू जेको ॿियनि खे डायरेक्टिव्स थो ॾिए जॾहिं 15 साल अॻु में उनखे 5 डायरेक्टिव्स मिलियूं त कीअं लॻो? मूंखे सोभे जॾहिं महिल तव्हां पाण शुरू में घिड़ियासीं स्टूडियो में मूंखे यादि न हो ज़हन में न हो त तव्हांखे इहा ख़बर हूंदी त वाकई इहा हिकिड़ो सुठो सुवालु आहे त कीअं थो फील करे जॾहिं माण्हू ॿियनि जे कमांड्स ते ॿियनि जे इंस्ट्रक्शन्स ते थो हले। मुंहिंजो उहो पहिरियों ड्रामो कोन हो उन खां अॻु में दंगी मंझि दरिया में हिकिड़ो नंढिड़ो रोल हो अमड़ सां अली बाबा जे ड्रामे तमामु नंढिड़ो पोइ तारिक आलम अबड़ो मुंहिंजो ऐं नसीर जो तमामु घाटो दोस्त आहे हा त उहो उनजो ड्रामो हो चंड रही थो दूर उन में मूं परफॉर्म कयो हो ॿिया कुझु बानी ड्रामो हो अली बाबा जो हो शायदि उन में परफॉर्म कयो हुउमि पर एज़ ए चाइल्ड आर्टिस्ट त हिन में बैदल मसरूर साहब जी डायरेक्शन हुई ऐं ॿिया इलाही सारा को स्टार्स हुआ शमा जुनेजो हुई मेन कैरेक्टर में जेका अॼुकल्ह लंडन रहे थी लॉ पई करे शायदि त उहे सॼी जेका टीम हुई उन में समेजो साहब ॿिया उहे दोस्त ईंदा रहंदा स्टूडियो में त हिकिड़ी हिकिड़ी शइ ते असांखे हिदायतूं मिलंदियूं हाणे सैटेलाइट चैनल्स इलाही थी विया आहिनि ऐं केतिरनि जंहिंजो ॿिज छटियो त उन खां पोइ त फनकारनि जी अहमियत वधी वई आहे छाकाणि त मार्केटिंग में उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ इलाही आहिनि पर तॾहिं फनकारनि वीचारनि खे जो वाहिद ज़रियो हूंदो पीटीवी ऐं उन में वरी जेके नीडी हुआ उन्हनि खे प्रोड्यूसर्स ऐं डायरेक्टर्स जे साम्हूं तमामु हम्बुल रहणो पवंदो उन्हनि जी मर्ज़ी सफ़ा कान हलंदी हुई ऐं इंस्ट्रक्शन ॾाढी बीना हूंदी असां सां त उन में हर पल उठ ते कीअं वेहणो आहे साहिबु हिदायत हुई गॾाप ऐं थर में पंधु कीअं हलणो आहे साहिबु हिदायत हुई तंहिंजे करे उन्हनि हिदायतुनि असांखे फ़िलहाल त साम्हूं करे छॾियो हो ऐं ॿियो त सॼे सेशन्स हूंदा कोन हुआ जेको हिकिड़े ॾींहं में को 5-7 सीन फिल्माया वेंदा हुआ तंहिंजे करे ॾाढो ॾुखियो हूंदो पर इट वॉज अ वंडरफुल एक्सपीरियंस हिकिड़ो शानदार तजुर्बो हो छाकाणि हुन में जेको कल्चरल एस्पेक्ट्स हुआ ऐं उन में जेको फोकस कयो वियो हो सो हो रस्मुनि जी ॻाल्हि जेका नसीर सवेल गई शादीअ जूं रस्मूं सॼियूं ऐं उन में जेके सिंधी गाना हुआ लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां हथें गुल मेहंदी ऐं उहो अमर जो ई ॻायल हो ऐं उहो ऐं या लाॾो बणिजी आयो सिंगार करे इहे जेके सिंधी वञी ईंदो वठण अॼु ढोलणो त उहो जेको कल्चरल एस्पेक्ट हो मूंखे नसीर जी ॻाल्हि सवेल ॾाढो अट्रैक्ट कयो त असांजे समाज में असांजा जेके सकाफ़ती वैल्यूज़ आहिनि उन्हनि में जेके ख़ूबसूरत पासा आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयूं पर सकाफ़त में ऐं रस्मुनि ऐं रवाजनि में सभु पासा सुठा न हूंदा आहिनि के पासा हिन वक़्तु मुदे ख़ारिज थी चुका आहिनि उन्हनि खे एक्सक्लूड कयूं टोटेलिटी में ॻाल्हि न करणु खपे त ॾाढो मरहूम या पड़ ॾाढो मरहूम जेका बि ॻाल्हि कंदो असां सॼी शानदार हुई ॾाढे मरहूम जेकॾहिं कंसील्ड वायरिंग घर में नथे थियण ॾिनी या घर में अटैच बाथरूम नथे ठाहिण ॾिनी चई बाथरूम ॿाहिरि हुजे त उहा ॾाॾे जी आइडिया का सुठी कान हुई या पुटु न पढ़े हिते वेही रहे मांडणी खोले त ॾाॾनि ऐं पड़ ॾाॾनि ऐं तड़ ॾाॾनि जूं समूरियूं रिवायती ॻाल्हियूं सुठियूं हुजनि इहो ज़रूरी न आहे असांजे सकाफ़त में जेके शानदार एस्पेक्ट्स आहिनि उन्हनि खे त हाईलाइट करणु खपे जीअं शादियुनि जी ॻाल्हि थी ख़ूबसूरती जी ॻाल्हि थी पर असांजी शादियुनि में जेको ॻाल्हि आहे त हितां मथे ते हथु रखी ऐं नियाणी खे पुछिबो तोखे धीअ फलाणी तोखे क़बूल आहे हुनखे पोयां पुफियूं ऐं चाचियूं कंद ॾोॾींदियूं इहा ग़लति रस्म आहे छोकिरी खां पुछणु खपे ऐं उनजी राय हुअणु खपे उनजो पुफी ऐं चाची खे कदु न झुकाइणु खपे असांजी सकाफ़त में जेको रिछ ऐं कुते जी बछ करे मुक़ाबिलो थो करे वञे जानवर पियो मरे ऐं माण्हू वेठा तमाशो ॾिसनि इहा ग़लति ॻाल्हि आहे हिनखे कंडेम करणु खपे असांजे सकाफ़त में जेको कुकड़नि जो मेल थो थिए कुकड़ पाण में विढ़नि पिया रतो रतनि ऐं असीं उनखे ख़ुशि पिया थियूं त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इनखे रद्द कर शेख हयास चयो आहे न त वण वण सां वहिंवार थिए थो प्यारु थिए थो त वहिंवार त वण वण सां थियणु खपे ॿूटनि सां मोहबत करणु खपे कल्ह खां जेके टीवी जे केटीएन जे हवाले सां सिंध सॼे में SMS पिया हलनि मोबाइल ते उन में हर SMS में इहो ज़िक्र आहे त असीं 5000 सालनि खां सिंधी आहियूं ऐं 63 सालनि खां पाकिस्तानी आहियूं असांजो रोल उन में 2 शयूं मूं एड कयूं मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं उन में चवां त हिकिड़ो त असीं सिंधी त आहियूं 5000 साल खां पर असीं होमो इरेक्टस जेके 6 मिलियन ईयर्स खां आहिनि त 60 लख सालनि खां असीं पहिरीं सिंधी हुअण खां अॻु में 60 लख सालनि खां इंसान आहियूं त जेके इंसानी वैल्यूज़ आहिनि जानवर सां प्यारु करणु गॾह पियो वञे गॾह खे जेके ॿधा पिया आहिनि रसा उन्हनि मां हुनजे पोयां टंग तां रत पियो वहे ऐं माण्हू जी का कंसर्न ई कान्हे ॻोठनि में कुते खे ॾिसी असांजो ॿारु हरू भरू पथर हणंदो ऐं माउ पीउ हुनखे चवंदा ई कोन त इहे रस्मूं त इंट्रोड्यूस कयूं जीअं असांजा हिंदू भाउर हूंदा भितियुनि ते असांजा नाना ॾाॾा ॻाल्हियूं कंदा आहिनि त भितियुनि ते पाट भरे रखी छॾिबी हुई जंहिंमें बाजरी ऐं चांवर पिया हूंदा हुआ घोड़नि ऐं गॾहनि जे पीअण लाइ होद ऐं हौज़ ठाराइबा हुआ त
त उहे सकाफ़त जा पासा बि खणी कयूं, रुगो इहो न त असीं शिकार ऐं उन्हनि पासनि खे हाईलाइट कयूं, मल ऐं कोॾी कोॾी त हाईलाइट भले कयूं, उहे पॉज़िटिव शयूं आहिनि, पर नेगेटिव शयुनि खे एक्सक्लूड कयूं। कारोकारी आहे मसइलो, मां इहो ई चवण वारी त उहे जेके नाला असांजी रस्म ई नाहे, असांजो हिसो ई नाहे, सिंध जो नालो ॾेई करे ऐं सोबिया बिल्कुलु तव्हां सही था चओ त असांजो सिंधी कल्चर हुअणु खपे, असांजो कल्चर अरब कल्चर या इंडियन कल्चर न हुअणु खपे। असां वटि पाकिस्तान में इहो चयो थो वञे त इंडियन कल्चर खां मुतासिर न थियो, इंडियन टेलीविजन चैनल स्टार प्लस सोनी खां मुतासिर न थियो, चवनि था अंग्रेज़नि खां मुतासिर न थियो, इहा त ॻाल्हि सुठी आहे, पर अंग्रेज़नि ऐं इंडियंस खां मुतासिर न थियो, पर अरबनि ऐं ईराननि खां मुतासिर न थियो। अरबनि ऐं ईरान जो कल्चर छो एडॉप्ट कयूं, अरबनि ऐं ईरान वारा जुबा छो पायूं, अरबनि ऐं ईराननि वांगुरु शिकार छो कयूं, हू त बाज़ सां शिकार बि कंदा आहिनि, ख़रगोश जो असीं छो सह जो शिकार असीं छो कयूं। तंहिंजे करे असांखे पंहिंजे कल्चर जूं उहे 5000 6000 साल पुराणियूं जेके बि रिवायतूं आहिनि, जेके चङियूं आहिनि उन्हनि खे कंटिन्यू कयूं, जेके ख़राब आहिनि, कारोकारी, न्याणी खे पढ़णु न ॾियणु, माइट वॾे फ़ैसिलो करे छॾियो उन ते उनखे इनकार न करे सघणु, वॾो फ़ैसिलो ग़लति करे त हा कजे न, वॾे जे ग़लति फ़ैसिले ते माण्हू खे रेज़िस्ट करणु खपे, उथी बि फज़ीलत सां माण्हू खे चवणु खपे बाबा सॉरी, आउं तव्हांजे चवण ते पान जी केबिन ते मांडणी ते कोन वेंदुसि, ऐं पढ़ंदुसि। हाणे इन में बदतमीज़ी जो पहलू कोन्हे, डिस्क्रिमिनेशन न हुजे, डिस्क्रिमिनेशन न हुजे। अच्छा, तव्हांजो जेको इहो ख़ुशबू जे संग संग रोलाक बादल जीअं जेको बेदल अंकल खां बि जेको आहे ॿुधंदी हुयमि मां, त छा तव्हां अञा ताईं रोलाक आहियो? छो त हिकिड़ो शाइर जेको आहे उहो अंदर में जेको आहे उहो तन्हा ऐं रोलाक हूंदो आहे। असल में जॾहिं असीं गौतम बुद्ध खां ऐं गौतम फिलासफी जेका आहे उन खां त झंगनि में बरनि में तपस्या जे लाइ रुलजे, हिकिड़ो जवानी जो हिकिड़ो क्रेज़ थिए थो, पर जॾहिं प्रैक्टिकली असां किताबनि मां ॿाहिरि निकितासीं, थोरो झंगनि में हलियासीं त असांखे ख़बर पई त उते त ख़ौफ़नाक जानवर आहिनि, उते ख़ौफ़नाक कुता आहिनि, माण्हू ईअं ख़्याल जे झंगलनि में हली सघे थो। त हाणे हिकिड़ो त ज़मानो उहो जे तव्हां तारिक जो नालो वरितो, ऐं ख़ुदा बख़्श बड़ी साहिब जो नालो वठियोसि, इवन असांजो पीर परवानो, असांजो कैलाश दोस्त आहे, हिकिड़ी असांजी अदल सुमरो आहे, अयाज़ गुल आहे, मुख़्तियार मलिक आहे। जॾहिं माण्हू टीन एज में आहे त सिंध खे ॾिसण जो, छो त असांखे भेरूमल जो जॾहिं लतीफ़ी सैर पढ़ियो त शाइर थियण जे लाइ मुशाहिदे जी ज़रूरत आहे। तव्हां जेकॾहिं आर्टिस्ट थियो था त जेसिताईं तव्हां ऑब्ज़र्वेशन में न वेंदो, मुतालो पंहिंजी जाइ ते आहे, पर जेसिताईं ऑब्ज़र्वेशन न आहे त पोइ असां ॿुध खां मुतासिर थी झंगनि भरनि ऐं शहरनि ऐं दरिया जे किनारनि सां ऐं क़ब्रिस्ताननि ऐं दरगाहनि में, त इहो उन जो असल में ख़ुशबू जे संग संग जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल दुर्दाना बेगम, मां हुन खां हमेशह हाणे अवॉइड कंदो आहियां त पुठियां मुड़ी न ॾिसां त इहो शाइर त हिकिड़े रद्द अमल में का शइ लिखे थो न त मङणो टुटी पियो। हाणे तारिक आलम जी सोबत गॾु आहे ऐं झंगनि में सैर आहे, ख़ुशबू जे संग संग रोलाक बादल जीअं बन बन में भटकां पियो, जंहिंजो मङणो टुटो आहे तोखे ॻोल्हियां पियो, हाणे अॻिते छा आहे, हवा वांगुरु मुंहिंजो को घर कोन्हे कुदर कोन्हे। त उहो हिकिड़ो क्रेज़ थिए थो, ऐं शाइरी हमेशह रोलाकनि ऐं ओजागनि मां पंहिंजी ताक़त हासिल कंदी आहे। उहो भिटाई हुजे या असांजे नए दौर जो को हसन दर्स हुजे, जेसिताईं उहो झंपीर ऐं जुंगशाही ऐं केटी बंदर ऐं मोरे खां न निकिरंदो, तेसिताईं उहा हिकिड़ी जेका असीं पंहिंजा शाइर जेके असांजे भिटाईअ जे ऑब्ज़र्वेशन सां ॾिसंदासीं त जेसिताईं पंहिंजियुनि शयुनि खे, जीअं अयाज़ चयो त असांखे अरबनि वारा जुबा न आहिनि पाइणा, पंहिंजा इहे भुर्ट ऐं मरीड़ा ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसबो त पोइ रिचनेस पैदा थींदी। पर हाणे असां छा आहे त प्योर हिकिड़ी सिंध अर्बन ऐं रूरल एरियाज़ में विरहाई पई आहे, उन में असीं अर्बन स्टाइल जा यानी हैदराबाद शहर जा, त उहो हिकिड़ो पोइ माण्हू कॉम्प्रोमाइज़िंग थिए थो एज सां वधंदे वधंदे, त आवारगी घटिजी वई आहे। इन करे शाइरीअ मां बि जेको रस आहे न, साह आहे, थोरो घटिजी आहे। इन ते अञा असां मज़ीद जेको आहे उहो ॻाल्हायूं था, हिकिड़ी ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जेको वरी इन असां पंहिंजी जेको आहे ॻाल्हि ॿोल अॻिते वधाईंदासीं, वठंदासीं हिते हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे वरी असांजा जेके आहिनि उहे कुझु ॿिया जेके आहिनि उहे इंट्रस्टिंग सुवाल हूंदा ऐं उन्हनि जा असांजा महिमान जेके आहिनि उहे जवाब ॾींदा। कीप वॉचिंग गुड मॉर्निंग पाकिस्तान।